सेज हयाती। ममड़ी अखियूं खोले हल, वती थी लोड़ा लताड़ी दी, जरी न करे त करे छा। मुर्शिद साईं, हिकिड़ो अर्ज़ु कयां। बाबा, इन नबुअ खे कमदारी ॾेई तव्हां वॾी ग़लती था कयो। अवां इन ॻाल्हि खे ॼाणो था त कुझु अर्सो अॻु इन नबू कमदार सरदार शाह ज़मान ऐं हुनजे वॾे भाउ शाहजहान जे विच में झेड़ो करायो जो तव्हां खां शायदि विसरियो न हूंदो। मूंखे सभु कुझु यादि आहे लौंग फ़क़ीर, इन लाइ नबू कमदार खे कमदारी ॾिनी आहे। मुर्शिद साईं, पोइ नबू कमदार जी कमदारी मां तव्हांखे कोई फ़ाइदो कोन पवंदो। विढ़ाइण वारो माण्हू बेड़ा वीरान कराए छॾींदो आहे। इहो ई त चाहियां थो, हिन ॻोठ में अमन न हुजे। जे अमन हूंदो त पीर एहसान आसानीअ सां गादी संभाले वेही रहंदो। ॻोठ में परेशानियूं वधाइण सां ई फ़ाइदो आहे मूंखे। मुर्शिद साईं, नबू कमदार खे मूं वेझे खां ॾिठो आहे, हुनजी अख में वफ़ाई कान्हे। हुनजी अख करड़ी आहे, वॾो नुक़सान ॾींदो नबू कमदार। जॾहिं चवंदो आहे न मुंहिंजे पुट ते टिंजड़ी थियूं चढ़नि त मूंखे ख़ौफ़ थींदो आहे। मुर्शिद साईं, बाबा साईं, नबू कमदार वारियूं टिंजड़ियूं मूं ते चढ़ंदियूं त मुंहिंजो सिर विञाईंदियूं ऐं मूंखां राग बि विसरी वेंदो, इहो मूंखां पिनण बि विसरी वेंदो। ऐं आहियां छड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर, केॾी महिल हिन कपर। गुटको मुर्शिद साईं, सभ खां पहिरियां तव्हां कमदार नबूअ खे परखियो, उन खां पोइ तव्हां हुनखे कमदारी ॾियो। मुर्शिद साईं, नबू कमदार सही माण्हू न आहे। हू तव्हांखे अंदरो अंदर वॾो नुक़सान ॾेई वेंदो, जंहिंजी तव्हांखे ओचितो ख़बर पवंदी त ही छा थी वियो। तव्हां कहिड़ो मुंहिंजे फ़ाइदे में आहियो? एॾा साल गुज़री विया आहिनि, तव्हां छा कयो आहे मुंहिंजे लाइ? ॿ फटाका छोड़ वॾी बहादुरी न आहे मुराद। मुर्शिद साईं, इन में असांजो कहिड़ो ॾोह आहे? कलर वारी ज़मीन में घाटी सरे कीअं थींदी? चला मूंखे तव्हां सभिनी जी घाटी सिरिया। हाणे ॾिसजो इहो नबू कमदार छा थो कमु करे। हड़िनी हारिन खां वाका निकिरी वेंदा। जेके पीर एहसान खे भलो था चवनि न, उन्हनि जे नेड़ीअ ते लतूं ईंदियूं। पोइ पीर एहसान खे दर्द थींदो, हमदर्दी करण आयो आहे हारनि जी। हिननि हारनि वारनि जा हया फाटी पवंदा। कोई नबू कमदार वॾे साईं सां मिलियो? ओ साइण, इन नबूअ कमदार जहिड़ो चमचो सॼी सिंध में को तोखे ॿियो मिलंदो ई कोन। साइण ॾिसजांइ वेही, मुर्शिद साईं खे अहिड़ा बोल ॿुधाया हूंदई जो मुर्शिद साईं खिली वेही रहियो हूंदो, कमदारी ॾिनी हूंदईसि। माई बसरा, इहो त सुठो नाहे कयो। नबू कमदार वॾो फदाई आहे ऐं मां इन नबूअ खे सुञाणा थी चङी तरह। मां बि त शाह ज़मान जे राजे जी आहियां न, ऐं असांजा कुझु माइट सरदार वटि हारपो कंदा आहिनि। ऐं इहो उहो ई नबू कमदार आहे जेको शाह ज़मान जे भाउ शाहजहान खे अयाशू कराए ऐं हुनजी मिल्कत खे तबाह कराए छॾी।
ओ साइण इहो जाओ ई फडन जे लाइ आहे इहो ई अप्पा लग वेई सगा कोई हा बीमारी तो वडे मुर्शिद जी गीचिंग कीअं वेंदी? साइण इहो त मां सोचियो ई कोन। इहो नबू कमदार वडे साईं जो उहो हशर कंदो कि सॼी ज़िंदगी पियो यादि कंदो जीअं भोतारा साईं सां कयो आहियूं। हाणे वञ मुंहिंजे लाइ चांहि ठाहे ऐं मुंहिंजे कमरे में खणी अच। हाज़िर साइण हाज़िर। अली बख्श फसल के बाबा भाण दे फसल वने तो सुकंदो। हाज़िर कमदार चांहि डुक पिया वञा तो हाणे वनी भाण खणी अचां तो मुंशीअ खां। बाबा रात वनी पानी वराया न त फसल असली सुकी वेंदो त पोइ रहसन वर मूते भी नाराज थींदो ऐं तहां ते भी नाराज थींदो। वालेकुम सलाम। ताम ये दिनों कमदार कड़वा छो बा दिनों कमदार में कम थी जा कम आए तने तो पूछा तो मां या दिनों कमदार बुधाए केड़ो कम थी तुझे दिमाग खराब थियो जा जे मुझे त करामते बनिन ते हारी वियारो वेठो तू। हां हल मूसा का हल उतारी न त कमेड़ो कंदो मैं जे जिंदगी भर याद कंदे। इखलाक सां ॻाल्हाए पोड़ा आप तो सा इखलाक दा ॻाल्हाइण लाइ न आयो आ तो पदर ठोकण आयो आ। यादी तो शराब हज़ा मूसा त ठीक आहे न त पोइ लट ॾिसी दो एॾियूं वाईंदो मैं जे याद कंदे छो त मुंहिंजे पुट ते टिंडड़ी तूं चढ़नि। पोड़ा मां तोसां इज़त सां तो पेश अचां ऐं तूं मुंहिंजे ई ॻोठ में मुंहिंजे मथां थो रोब करी। अरे यार सिधो थी हल इज्जत तो करे मुंहिंजी एॾी लठी ठोकींदो मई ऐं तो जहिड़ा कमदार मूं कई सिधा करे छॾिया ने हिन ई लठ सां। हे मुड़ुस ॾिस ॾिसी छा थो हली त ठोकी लठियूं मथे। अरे पीर करामत जा चमचा ये ॾिसींदो न हिकिड़ो धक हणंदो साईं त पुछ लोॾे कऊं कऊं कंदो भॻो वेंदे। हले ता हिते छो आयो ही कयाई पुछड़ो। अड़े हल हितां मां तो चवां फज़ीलत सां हितां वञ। आं बि कमदार मुर्शिद करामत जो आहियां घटि कमु न कंदोमांव वञा थो पर यादि करे छॾिजो ॿई ॼणा छॾण वारो आउं बि न आहियां। तव्हांखे ॾिठो अथमि त मुंहिंजे बुत ते टिंडड़ियूं थियूं चढ़नि। अड़े हाणे हल मां बि ॾिसां थो त इहो वारो पीर करामत रेसन वर जा माण्हू कीअं थो उथारे। हाशिम बा हे वीचारो पोड़ो मुड़सा असांजो हिकिड़ो धक लॻंदुसि न खुरड़ी बि कोन हणंदो तॾहिं त वञे। हाणे हल हल वञ वञी पीर करामत खे मुंहिंजा सलाम ॾे ऐं इहो बि चई छॾिजांसि त तव्हां सभिनी जो मौत हाशिम खान अची वियो आहे। हे वात फाड़े न ॻाल्हायो वञा थो मूंखां तुम न लायो। हल रे हल हल हाणे शराबत सां वञा हल हल शराबत छाजी शराबत चुप करे पियो आहे वञा थो। हल बाबा हल हल वञ न हलो। तुंहिंजी यादि अंदर मां कोरे कढण तेज हयाती अस्सलाम वालेकुम बहादुर खान। वालेकुम अस्सलाम। बमुल खान इन शरीफ खे हिते छो आंदो आहे?
बहादुर पुत्र मुखां गलती थी वई आहे मुंहिंजी खता माफ़ कर मूंखे तो साईं न करणो मूंखे माफ़ कर मुंहिंजा बच्चा ही सीनो तुंहिंजे लाइ हथो आहे सिके थो पियो तुंहिंजे लाइ बहादुर बच्चा हच सीने सां लॻ जेकॾहिं नथो परची त मां तुंहिंजे पहिरें थो पवां बहादुर माठ छो जेकी न हाजी शरीफ़ खां ग़लती थी आहे ऐं उनजी तोखां माफ़ी वठण आयो वाह मामा शरीफ वाह जॾहिं तुंहिंजा ऐं मुंहिंजा रिश्ता नाता टुटल आहिनि त पोइ छो आयो आहे मुंहिंजे दुखनि में इज़ाफ़ो करण लाइ मुंहिंजो तोसां हर रिश्तो टुटल आहे भाणज ईअं न चओ रत जा रिश्ता टुटंदा न आहिनि जेकॾहिं रत जा रिश्ता टुटी पवंदा त रत रिझी पवंदो ऐं हाउ डरी पवंदो आहे बहादुर बच्चा तोखे अकेलो छॾींदो त पंहिंजी मासूम भेण जे रूह खे कहिड़ो जवाबु ॾींदो बहादुर खान ग़लती त इंसाननि खां ई थींदी आहे मामो अथई वॾो अथई वो बि तुंहिंजे दर ते हली आयो आहे तोखां माफ़ी वठण आयो आहे मिट अथई तो त केरनि खे बि माफ़ करे छॾियो पंहिंजे पीउ जो ही त वरी बि मामो थी हिन खां एॾी वॾी खता त कान थी आहे मां जो भाउ अथई मां त चवां थो भाकुर पाए माफ़ करे छॾी वदा ट्रैक्टर हलाए ॾाढो थकिजी पियो आहियां बुख बि ॾाढी लॻी हुड़ सदा ज़रीना है मेरा माने खण पियो अचे दिलावर चाचो सूमर किथे आहे आशम भा चाचो सूमर बिज खान जी मुराद कमदार नबूअ जो होटल ते कहिड़ो असर थियो इहो कमदार नबू हाशिम ऐं दिलावर जो कुझु बिगाड़े न सघियो त दीनियो छा बिगाड़ींदो हा लोग फ़कीर हिते जो हिते ख़बर पहुची वई न त कमदार नबूअ जी सरह केतिरी घाटी आहे मुर्शिद साईं नबू कमदार खे वॾो काटकू थो सम्झे हूंदो काटकू पंहिंजे तौर में उन दौर में ॿाहिरीं ख़बर घर में न पवंदी मुराद ही मीडिया जो दौर आहे ग़रीबनि जे आवाज़ ते असेंबलियुनि ऐवाननि में रड़ियूं पइजी थी वञनि बाबा सब समझा तो सही हर भरू जी खबर छो कोटींदा आहियो हर वक्त हरू भरू मुर्शिद अॻियां अची अॻियारी जगह हलंदा आहियो छो ख़ूब तुंहिंजो ख़बर मुर्शिद साईं खे ॿुधाई छा तव्हां मूंखां कमदारी वापसि वठंदव पिंड प्यार बार नाया ओ बार मारींदुमि जंहिंजे तमी अवा आयो दिलावर आचम सड़ी खाती ईंदो कमदार नबू असां बि इहो ई था चाहियूं त हाशिम ऐं दिलावर खे सेक अचे जीअं सब्र कनि असांजे ख़बरुनि ते न वञ तूं पंहिंजो कमु कर ये हवाई ख़बर तव्हां कंदा हूंदव ऐं जेको चंदुसि करे ॾेखारींदुसि न त मुर्शिद जो मुरीद सदान मुनाफ़ी आहे
जरा मुर्शिद करामत के मुझे कमदारी में फायदो न पियो न तो मुर्शिद सां मुझे वायदो लड्डू हलियो विंदुस मोटन सुकोन कमदार नबू मुखे तोते पंहिंजे भाटे पीर एहसान को वधीक एतमाद आ। पीर एहसान मुझे इज्जत के हवा माडो विञाण आयो आहे। तो मुखे इज्जत ॾिनी आहे ऐं इहा इज्जत माण्हुनि खे माठ कराए छॾींदी इहा मूंखे पक आहे। तूं मुंहिंजो कमदार आहे नबू, तूं मूंसां निभाईंदे ऐं मुंहिंजे तरफ़ां तोखे फुल आज़ादी आहे। मुर्शिद साईं तव्हां जेके आज़ादी अख़्तियार ॾेई मूंखे जेको पावर ॾिनो आहे न उहो अञा हाणे इस्तेमालु कंदुसि हाणे, छो त मुंहिंजे पुट ते टिंडड़ियूं थियूं चढ़नि। हाशिम नबू कमदार पीर करामत जी कमदारी तो करे। पीर करामत के पंहिंजो ॾाढ ॾेखारण लाइ मुंहिंजे कमदार सां विड़ियो, मुंहिंजे हारियुनि खे धमकायईं। रेस इन कमदार नबूअ जी अक ते पाड़ आ। इहो वीचारो छा वणंदो चंपोई हिकिड़ो हणांसि न त चमड़ीअ ते निशान ठही वञनिसि। रेस कमदार नबूअ खे हींअर ई वञी सबक सेखारियो, पर छा कजे सरदार शाह ज़मान असांखे झेड़नि खां रोकियो आहे। सही कयो अथव, हूं बि झेड़नि में रखियो छा आहे, रहंदो ई पंहिंजो नुक़सान। भला ॿी ॾियो ख़बर, सभु ख़ैर लॻो पियो आहे न। हा रेस ॿियो सभु ख़ैर लॻो पियो आहे। बसरनि जे ॿिज जी ज़रूरत ई बाबल साईं चयो त रेस अनवर खां जांच कयो, जेकॾहिं अथसि त खणाए अचोसि। तव्हां केरु सरदार शाह ज़मान केरु? तव्हां मुंहिंजा सॼण आहियो, सॼणनि सां कहिड़ा लिखा? हा रेस अनवर सही पिया चओ त सॼणनि सां कहिड़ा लेखा। ऐं हा रेस दीनू कमदार खे चओ त मूंखे ॿिज ॾेखारे जीअं आउं डारसन भराए खणी वञा। चङो दिलावर, तूं हली ॿिज ॾिस, पहुचाए पाणे तोखे दीनू कमदार वेंदो। चङो हाशिम, आऊं ऐं दिलावर हलूं था। दीनू तूं ॾिस मानी तयार हुजे त खणाए अच, आऊं ऐं दिलावर 5 मिंटनि में थी अचूं था। हाशिम मूंखे ॾिसी मुंहुं फेरण सां मुंहिंजी वेतर सिक वधंदी। हाशिम तूं ईअं छो थो करीं? मूंखे ख़बर आहे तुंहिंजो वॾे अनवर में को कमु न आहे। बस सीने अंदर सिक हूंदी आहे त बहाना बनाइणा पवंदा आहिनि। बेगम साहबा मूं तोखे हिते अचण खां केतिरा दफ़ा रोकियो आहे? हा मां छा कयां, मुंहिंजा कदम तोॾे बेसाख्ता छिकिजी ईंदा आहिनि। मां चवां थो पंहिंजे कदमनि खे भले छॾ। ऐं पंहिंजी दिलि खे जले छॾ। इहो ई दिलि खे सम्झायां थी, पर मां बेवस आहियां। तुंहिंजी यादि अंदर मां कोरे कढण मुंहिंजे वस में न आहे। मां मजबूर आहियां हाशिम, मां मजबूर आहियां। मुंहिंजी मोहब्बत पाक ऐं पवित्र आहे। अलाए छो मूंखे ईअं लॻंदो आहे हाशिम
त तूं मुंहिंजी हथ जी लकीरुनि में लिखियल आहीं। बेगम साहबा, मूंखे त हिन हथ जे लकीरुनि में अॼु ताईं कुझु बि सम्झ में न आयो आहे। हाशिम, पंहिंजो हथ हेॾां कर ऐं पंहिंजो अखियूं बंदि कर। ममड़ियूं, छाते खणी खिजको मचायो थव? केड़ो कारून जो खजानो हथायो थव जो खणी खी 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 लाती थव? मां त चवां थी त ये खुशी तव्हांजे नसीब में ही लिखियल काने का। घणो खिलो थियो न, सुभाणे ॾिसजो त कीअं थी वरी मिसको, कीअं थी रोयो। यो खिलण घणो फरंदो न आहे। जेमल ॾिसरी न करे त करे छा, पर कंदी कुछ न। जेकॾहिं असां ख़ुशि थी खिलऊं थियूं त तोखे छो थो साड़ थिए? तूं छो थी सणी? हाणे वञी करे कंहिं कुंड में वेही रहो। तोबा माई तोबा, ॻाल्हाइण कीअं थी ॻाल्हाए? मां को पिड़े पले जी नौकरियाणी न आहियां। चाची बस कर, बाबा जो नालो न वठ, न त ॾाढी ॾुखी थींदी। बल